अस्सलाम वालेकुम। अमां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां त हालाणी लॻ ॻोठ नूरपुर टपाल चांडियो में स्कूल जी बिल्डिंग न हुअण करे ॿारड़ा पट ते तालीम पिराइण ते मजबूर। तालीम खाते तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि संदसि ॿारनि जी का बि सार न लधी। हिकु पासे सिंध हुकूमत जूं कूड़ियूं दावाऊं त सिंध अंदरि तालीम जो निज़ाम बहितर आहे, त ॿिए पासे तालीम जी बहितरी लाइ का बि मिसबत शइ नज़र नथी अचे। अहिड़ो हिकु मिसाल हालाणी लॻ ॻोठ नूरपुर में प्राइमरी स्कूल टपाल चांडियो जी आहे। इन स्कूल में 40 खां 50 ॿार रोज़ानो तालीम पिराइण लाइ अचनि था। ॼण स्कूल जी न त बिल्डिंग आहे न ई सरकारी उस्ताद। ॻोठाणनि चयो त असां पंहिंजी मदद पाण तहत ॻोठ जे ॿारनि खे चंदो गॾु करे तालीम जे ज़ेवर सां सवारियूं पिया। ॼण त हीउ स्कूल सरकार पारां काफ़ी सालनि खां मंज़ूर थियल आहे ऐं हिकु सरकारी उस्ताद बि मिलियल आहे जेको काफ़ी अरसे खां ॻोठ जे ॿारनि खे तालीम ॾियण बदिरां घर वेठे पघार खणी आराम कंदो आहे। वधीक ॻोठाणनि चयो त असां पंहिंजी मदद पाण तहत चंदो गॾु करे पंहिंजा ॿार पढ़ायूं था, पर सिंध हुकूमत तोड़े तालीम वारी वज़ारत खोखलियूं दावाऊं करे पंहिंजी जान छॾाई आहे। हिननि वधीक जो तालीम खाते जे आला ऑफिसरनि खे अपील कयूं था त असांजे ॻोठ खे सरकारी स्कूल जी बिल्डिंग सां गॾु मुस्तक़िल उस्ताद ॾेई संदसि असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल संवारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।